मीरपुर माथेलो वेझो क़ौमी शाहराह तां 3 ॼणनि जा गोलियूं लॻल लाश हथ आया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त टिन्ही खे मथे में गोलियूं लॻल आहिनि, पख़्तून लॻी रहिया आहिनि। ॻोठ लॻ निबाहू महर वटि ॻोठाणनि 3 लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वरिता ऐं पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचाया। 3 लाश तव्हांखे मिलिया आहिनि सुबुह जो ए सेक्शन मीरपुर माथेले असां वटि पहुचाया। 3 नौजवान आहिनि, हुननि जूं उमिरि बि तक़रीबन 18 खां 25 साल ताईं आहिनि ऐं गोली उनजी ब्लीडिंग अञा हुनजी हले थी पई, इहे फ्रेश आहिनि। तमामु नज़दीक लॻल आहिनि, हिकिड़ी गोली लॻल आहे हुनजे। पुलिस वारा नादरा वारनि खे घुरायूं, हुनजा फिंगर प्रिंट थी विया आहिनि। पोइ जीअं सुञाणप थी वेंदी या हुन जेको वारस ईंदो त असां हुनखे बॉडियूं डिस्पोज ऑफ कंदासीं। एसएसपी घोटकी राब्तो करण ते पंहिंजी अख़बार खे ॿुधायो त मक़तूल पख़्तून लॻी रहिया आहिनि, जिन जे मथे में गोलियूं लॻल आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त मक़तूलनि जूं उमिरूं 25 सालनि जे लॻभॻि आहिनि। मक़तूलनि जे कपिड़नि मां सुञाणप कार्ड जूं कापियूं मिलियूं आहिनि, जिन ते यासिर अली पुट ख़ादिम हुसैन, अबू बकर पुट मसूद ऐं अब्दुल मालिक पुट हज़रत ख़ान नाला लिखियल आहिनि। टिन्ही जे वारिसनि सां राब्ते लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। पुलिस मूजिबि मारिजी वियल 3 ॼणा पंजाब जे शहरनि पाकपतन ऐं हाफ़िज़ाबाद जा रहवासी आहिनि। वाक़े बाद इलाइक़े में ॾहकाउ पखिड़ियल आहे।